फौज खे बदनाम करण ते 2 साल क़ैद ऐं ॾंढ पवंदो। आर्मी एक्ट तरमीमी बिल सेनेट में मंज़ूर। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ़ आर्मी एक्ट तरमीमी बिल मंज़ूरी लाइ पेश कयो, जंहिंखे ऐवान मंज़ूर कयो। बिल जे मतन मुताबिक़ सरकारी हैसियत में मुल्की सलामती मुफ़ाद में हासिल ॼाण जे ग़ैर मिजाज इंकशाफ ते 5 सालनि ताईं सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। आर्मी चीफ या बाख्तियार ऑफिसर जी इजाज़त सां इंकशाफ कंदड़ खे सज़ा न थींदी। पाकिस्तान पाक फौज जे मुफ़ाद ख़िलाफ़ इंकशाफ कंदड़ सां ऑफिशियल सीक्रेट एक्ट ऐं आर्मी एक्ट तहत मुंहुं ॾिनो वेंदो। ख़्वाजा आसिफ़ जी औरतुनि बाबति बयान ॾियण ते अपोज़िशन जो गोड़ माफ़ी जो मुतालबो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां फ़ोन ते राब्तो। क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती वारे मामले ते ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं एंटोनियो गुतेरेस विच में पाकिस्तान में ॿोड़ जी सूरत हाल ते बि ॻाल्हियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चीन तरफ़ां कर्ज़ रोल ओवर करण जी तस्दीक़ करे छॾी। इसहाक़ डार जो चवणु आहे त चीन जे बैंक 2 सालनि लाइ कर्ज़ रोल ओवर कयो। पाकिस्तान 2 सालनि में रुगो व्याज जी अदायगी कंदो। समूरनि कर्ज़ मुआहिदनि जे मुदे में 21 जुलाई 2023 खां 30 जून 2025 ताईं वाध कई वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी दुबई में डिघी मुलाक़ात। निगरान वज़ीर आज़म ते इतफ़ाक़ न थी सघियो। चूंडूं मुक़रर वक़्त ते करण ते इतफ़ाक़। ॿिनि अॻवाननि विच में मुल्क में मुआशी एमरजेंसी ते बि ॻाल्हियूं। हुकूमत निगरान वज़ीर आज़म जे नाले लाइ मुशावरत शुरू करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो निगरान सेटअप लाइ PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान सां ॻाल्हियूं। बचाव वारो वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चवे थो, निगरान वज़ीर आज़म समूरनि जमायतुनि जो गॾियल तौर ते हूंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। काबीना इजलास में एकी नौकाती एजेंडा ते गौर वीचार। इजलास में सूबाई वज़ीर, सलाहकार, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार शरीक। कराची जे डिफेंस फेज़ 7 में गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि हथां क़तल थियल शहरी इतिहाद जे सदर ऐं MPA असलम अबड़ो जे भाउ अकरम अबड़ो ऐं संदसि पुट शहरियार अबड़ो जा मड़ हज़ारी आलियूं नकियुनि सां जैकबाबाद में मिटीअ मां हवाले। जनाज़े निमाज़ में MPA मुमताज़ अखराणी, डॉक्टर सोराब सरकी, शहरियार शहर ऐं औरंगज़ेब पांवर समेत मिट माइटनि, सियासी समाजी अॻवाननि, वकीलनि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। बरसातुनि सबबि हब डैम भरिजी वियो। स्पिलवे खां पाणी ओवर टॉप थियण लॻो। हब नदी जे भरपासे वारनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। इंतिज़ामिया पारां एमरजेंसी लागू। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। बलोचिस्तान, पंजाब ऐं सिंध में बरसात। बलोचिस्तान में बरसात सबबि नदी नालनि में चाड़। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। 50 खां वधीक कचा घर ड्रही पट। डेरा मुराद जमाली में लैंडस्लाइडिंग सबबि पेरा खां डेरा बुगटी ऐं सुईगेस खां कशमोर वेंदड़ रोड ट्रैफ़िक लाइ बंदि। पंजाब जे इलाइक़े चोनियान ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु बरसात जो सिलसिलो जारी। KPK जे इलाइक़े मानसरा ऐं बटाबाद में गजगोड़ सां गॾु बरसात। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े नकियाल में बि बरसात। तत्तापानी में पहाड़ी छिपकरण सबबि हिकु औरत दॿिजी फौत। पंजाब ऐं बलोचिस्तान में हलंदड़ तेज़ बरसातुनि सबबि दरियाहनि में चाड़ जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,58,558 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,49,748 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। बलोचिस्तान जे इलाइक़े गंदा खां लॻ मिठड़ी शाख खे टेल वटां 70 फुट घारो पइजी वियो। 100 खां वधीक घर पाणी हेठि अची विया। 100 एकड़नि ते बीठल सारियालो फ़सुल बि लुढ़ी वियो। पाणी तेज़ीअ सां ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो।
कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में CTD जी कार्रवाई, बघुरबल जवाबदार गिरफ़्तार। CTD तर्जुमान चवे तो गिरफ़्तार थियल जवाबदारनि जे कब्ज़े मां ब मोटरसाइकिलूं हथ कयूं आहिनि। ऑपरेशन मौजको सादाबाद बस टर्मिनल, नेवल कॉलोनी ऐं रईस ॻोठ में कयो वियो। सखर में कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संगड़ के फरार कराइण वारो केस सिंध हाई कोर्ट सखर पारां अॻूणे डिप्टी जेल सुप्रींटेंडेंट आसिफ कोराई जी उबूरी ज़मानत में वाद। आसिफ कोराई जी ज़मानत लाइ ॾिनल दरख़्वास्त ॿुधणी जस्टिस अमजद अली बोहियो जी अदालत कई। पाकिस्तान के पहिरें निशान हैदर कैप्टन मोहम्मद सरवर शहीद जी 75वीं वरसी चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसेज चीफ पारां भेटा पेश। ISPR मौजब कैप्टन सरवर शहीद जी बेमिसाल जुर्रत, बहादुरी ऐं साबित कदमी हमेशा याद रखी वेंदी। कैप्टन मोहम्मद सरवर शहीद जी शहादत जो ॾिहाड़ो पाक फ़ौज कुर्बानियुनि जो मज़र आहे। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में इस्लाम जी सरबुलंदी लाइ पंहिंजी जानुनि जा नज़राना पेश कंदड़ करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कयूं पियूं वञनि। हर हंधि सबील जो एहतमाम या हुसैन जूं सदाऊं बुलंद। कराची में 8 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस नेशनल पार्क मां बरामद थींदो, जेको रिवायती रस्तनि खां थींदे इमाम बारगाह हुसैन या ईरानिया खारादर में नहर थींदो। जुलूस जी सिक्योरिटी लाइ इंतज़ाम सख़्त कया विया।